हिते मां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरानी सदर ऐं ॿियनि जे लाॾाणे ते ताज़ियत करण लाइ ईरान रवानो थी वियो आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं काबीना जा सीनियर वज़ीर बि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां गॾु रवाना थी विया आहिनि। शहबाज शरीफ़ ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई ऐं वक़्ती सदर मोहम्मद मुख़बर सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म पाकिस्तान जे अवाम ऐं हुकूमत तरफ़ां ईरानी सदर ऐं ॿियनि जे लाॾाणे ते ताज़ियत कंदो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरानी सदर ऐं ॿियनि जे लाॾाणे ते ताज़ियत करण लाइ ईरान रवानो थी वियो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं काबीना जा सीनियर वज़ीर बि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां गॾु रवाना थी विया आहिनि। शहबाज शरीफ़ ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई ऐं वक़्ती सदर मोहम्मद मुख़बर सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म पाकिस्तान जे अवाम ऐं हुकूमत तरफ़ां ईरानी सदर ऐं ॿियनि जे लाॾाणे ते ताज़ियत कंदो। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे ॿुधायूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरानी सदर ऐं ॿियनि जे लाॾाणे ते ताज़ियत करण लाइ ईरान रवानो थी वियो आहे। नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं काबीना जा सीनियर वज़ीर बि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां गॾु रवाना थी विया। शहबाज शरीफ़ ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई ऐं वक़्ती सदर मोहम्मद मुख़बर सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म पाकिस्तान जे अवाम ऐं हुकूमत तरफ़ां ईरानी सदर ऐं ॿियनि जे लाॾाणे ते ताज़ियत कंदो।